कश्मीर मां ख़बर ॾींदा हलो त कश्मीर पुलिस ओकाड़ा वासी एक ही खानदान जी औरतुनि ऐं ॿारनि सूधो 12 गर्भवतियुनि खे कचे जे ॾुआरनि हथां अगवा थियण खां बचाए वरितो। कश्मीर पुलिस जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां टेक्निकल इतला मिलण ते कचे तरफ़ वेंदड़ रस्तनि ते नाकाबंदी कंदे पंजाब जे ओकाड़ा वासी 5 औरतुनि मिसमात गुल बेबी, गुड्डी खुर्शीदा, अनवारी परवीन ऐं मोहम्मद आशिक, मोहम्मद अरशद, मोहम्मद शरीफ, शीदा निगरी, आमना, आमिर अली, उस्मान अली समेत 12 गर्भवतियुनि कश्मीर जे दाड़ियुनि कचे में काठियूं कटण लाइ बहाने सां घुराए अगवा करण जो मंसूबो जोड़ियो। कश्मीर मददगार 15 पुलिस टीम जे एहलकारनि बर वक्त पहुची ओकाड़ा वासी खानदान खे अगवा थियण खां बचाए वरितो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।